अगलू जो है तकदीरें बदल जाती है जब वो जिंदगी का कोई मकसद, वरना उम्र तो कट ही जाती है तकदीर को इल्जाम देते हुए। हमारे तमाम मेरे दोस्त लाखों ये तारीख पट्टी साल का तारीख पट्टी पर बाद मनी करे जैनी बड़ा एहतियात कयो असां उनखे सिर्फ़ सलाम पेश कयूं था ऐं गुज़ारिश कयूं था असांजे लाइ उहो कुझु न पेश कयो। मोहम्मद अली तमाम तारीख़ूं मुझे पाक अल्लाह ताला जी आहिनि जंहिं सॼे काइनात जे निज़ाम खे जोड़ियो आहे, रात में ॾींहुं तब्दील करे थो। मुंहिंजा दोस्तो मुंहिंजा वॾी ख़ुशी थी रही आहे। अॼु मूंखे उहो ॾींहुं यादि अचे पियो त जहिड़े ॾींहुं कराची में नीलोफर तूफ़ान अचण जो ख़तरो हो, उहो अहिड़ो ॾींहुं हो जहिड़े ॾींहुं जे 12 खां 14 माण्हुनि खे मुस्तक़बिल हिकिड़े वफ़द थी सिंध असम्बली जे अंदरि हुन वक़्त जे वज़ीर तालीम पीपल्स पार्टी के रहनुमा निसार भगत असांजी मीटिंग, उन मीटिंग में सर आसिफ कुरैशी, इब्राहिम एजब ऐं ॿिया मौजूद माण्हू मौजूदु हुआ जेको असां आधा रशीद जाकरो असां कराची में सिंध असम्बली जे अंदरि असां मीटिंग कई तालीम जे मसइले जे हवाले सां। त हुन मीटिंग जे दौरान जॾहिं असांजी ॻाल्हियूं थियूं मिनिस्टर साहिब जो रिस्पॉन्स न कोन्हो, पर उल्टो निसार घोड़े जो लफ़्ज़ चयो जंहिंजो जवाबु ॾिनो जंहिंजी मूं वटि सबूत निकारी मौजूदु आहे। जंहिं तव्हां ॿुधो त निसार घोड़ो लफ़्ज़ कहिड़ो चयो। निसार घोड़ो साहिबु चयो त तव्हां एतिरी ॻाल्हियूं पिया कयो त कंहिं में एतिरा डेमेज आहिनि, एतिरा वचन ॿिया ॿिया छा छा तव्हां चओ पिया, पर आउं नथो मञा त जेकॾहिं खटे में तालीम जी सूरत हाल अहिड़ी आहे त पोइ जॾहिं खटे में लाइट बंदि थिए थी, लोड शेडिंग थिए थी, माण्हू रोडनि ते निकिरनि था, तालीम लाइ छो न था निकिरनि? त मूं हुनखे जवाबु ॾिनो त इंशाअल्लाह नंढे जा माण्हू तालीम लाइ रोडनि ते न था कॾहिं ॾेखारींदा। हुन खां पोइ अॼु वक़्तु गुज़री वियो, बेशक हिन वक़्त खे 35 महीना गुज़री विया हिन ॻाल्हि खे, पर 35 महीने खां पोइ बि अॼु उहो ॾींहुं आयो आहे त जीअं मकी जा आवाम बाबा जे अॻियां निकिरंदा आहिनि, देश ऐं ॿियनि इशू ते निकिरनि था। अॼु खटे जी आवाम नौजवान सभु मुख़्तलिफ़ तंज़ीम जा पंहिंजा दोस्त, मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट, मुख़्तलिफ़ नौकरियुनि जा दोस्त, चाहे काफ़ी हुजनि, चाहे एजुकेशन डिपार्टमेंट जा हुजनि, सभिनि जो नज़रियो हिकिड़ो ई आहे, सभु रोडनि ते निकिरनि था। अॼु उहा ॻाल्हि पूरी थी वई। जीअं आउं इहा ॻाल्हि कंदुसि त जेकॾहिं दोस्त मुंहिंजो तारीफ़ कराए त हथ ते कारी पटी ॿधी हुनजी पोयां वजह तव्हांखे ॿुधाए छॾियां, वजह बि ॿुधाए छॾियां, पटी ॿुधाइण जी वजह बि ॿुधाए छॾियां। वजह इहा हुई त 2013 में हथ ते जेको सर्वे जारी कयो हुन पंहिंजे सर्वे में ॿुधायो त पाकिस्तान जे 145 ज़िलनि में 131 नंबर ते गांव आहे। हुन खां पोइ हुननि ॿुधायो त सिंध जा 32 जेका ज़िला आहिनि हुन में 127 नंबर ते आहे। त कहिड़ो टटो को वज़ीर या राजधानी कोन्हे, टटो नवाब शाह सकर आहे, टटो उहो आहे जेको माज़ी में इल्म जो मर्कज़ हो। इन शइ जो मूंखे डुक पियो त असांजो टटो जेको माज़ी में इल्म जे नाले सां सुञाणंदो वेंदो, असांजे मकी ते मक़बूल मोहम्मद हाशिम शकील जा किताब अॼु बि इस्लामी दुनिया जी यूनिवर्सिटी में पढ़ाया वेंदा आहिनि, पर अॼु असांजे हथनि मां किताब घुरे असांजे हथनि में गुटकाई मनशा ॾेई छॾियो आहे। हिन असांजे हिन बैनर ते जीअं लिखियलु आहे तालीम खे आम करियो, रस्ते खे बदनाम करियो, बिल्कुलु तमामु सुठो इहो नारो आहे। ऐं जेको हुते लिखियलु आहे त ईवाननि में सुतल तालीमदान या सियासतदान तालीमी जान उन्हनि खे असां गुज़ारे करे ॾींदा आहियूं। त मूंखे वॾी ख़ुशी थिए पई त जंहिं शइ जे लाइ पहिरीं आउं पाण खे या दोस्त कुझु अकेला सम्झंदा हुआ, अॼु हुन में इलाही माण्हू गॾु थी विया आहिनि। इनशाला ही जंग जारी रहंदी। कुझु माण्हू चवनि था टेम वॾो थी वियो, हाणे ॻाल्हि न थी वणे, तव्हां पंहिंजो एहतजाज ख़तमु करियो। आउं चवां थो मूंखे 35 महीना थिया आहिनि, जे 35 साल थी वेंदा जेसि ताईं टारगेट हासिल कोन थींदो। टटो माज़ी में इल्म जो मर्कज़ हो, वरी टटो माज़ी में वरी मुस्तक़बिल में इल्म जो मर्कज़ कोन थींदो, असांजो एहतजाज